बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। इम्तियाज़ 2005 सिंध जी हिकिड़ी बहितरीनु वैरायटी आहे। हाई यील्डिंग आहे, खाइण जी क्वालिटी भली अथसि ऐं संग बहितरीनु अथसि। नंबर ऑफ स्पाइकलेट्स या फ्लोरेट्स ॾाढा आहिनि। हीअ तव्हां थोरो संग अॻिते कयो, तव्हां थोरो अॻिते अचो प्लीज़। ॾाढो हिकिड़ो बहितरीनु हिन जो संग आहे, रेज़िस्टेंट आहे। रती जेकॾहिं हिन खे लॻे थी त हिन खे नुक़सानु कोन थी ॾिए। अॼु सईदाबाद जी लोकेशन ते असां वियासीं त असां पंहिंजे आबादगारनि सां मतिलबु कचहरी बि हुई, उन खां अलावा कुझु बिज़नेस जे हवाले सां दोस्त आयल हुया ॿाहिरि खां, उन सां बि कचहरी हुई। ही हारी बीठा आहिनि, हारियुनि जो असांखे ज़हन जेको आहे असां ठाहींदासीं या हिननि खे सम्झाइण जी कोशिशि था कयूं त जेकॾहिं असांजी मिसाल हिकिड़ी जिन्स पोखियल आहे, उहा इमदाद आहे, IB3 आहे, अकबर 19 आहे, बेनज़ीर आहे, सिंधु आहे, TJ83 आहे, सुभानी आहे, दिलकश आहे, कहिड़ी बि जिन्स आहे उन्हनि जी असांखे ख़बर हुजे त उनजो स्पाइक, उनजो कलर कहिड़ो आहे। जेकॾहिं असांजे हारी खे या जेकॾहिं मां मिसाल गिरोवर आहियां या मिसाल मां हिकिड़ो साइंटिस्ट आहियां, ब्रीडर आहियां, जेकॾहिं मूंखे ई ख़बर न आहे हिन जी संग कहिड़ी वैरायटी जो आहे त मां उनखे रोगिंग जे बारे में कीअं सम्झाए सघां थो। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। जेकॾहिं मूंखे कैरेक्टर ख़बर हूंदा त मां हिननि हारियुनि खे, पंहिंजे हारियुनि खे रोगिंग जे बारे में ॿुधाईंदुसि त हिननि जी रोगिंग कीअं कजे, इन्हनि जूं टेक्निक्स कीअं हूंदियूं आहिनि। छाकाणि त ॾिसो, हिननि जी जेनेटिकली जेका प्योरिटी आहिनि उहा असां मैनेज नथा करे सघूं। असां जस्ट फिज़िकली प्योरिटी जेका असांखे प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ी अपीयरेंस ज़ाहिर करे, कलर में फ़र्क़ु हुजे, साइज़ में फ़र्क़ु हुजे, स्पाइक में फ़र्क़ु हुजे, लीफ में फ़र्क़ु हुजे, इन्हनि शयुनि जी असां पंहिंजे हारियुनि खे ट्रेनिंग ॾियण जी कोशिशि कंदासीं। ॾाढो बहितरीनु सोर्स हिन में उमूमन जेको आहे मां ॾिठो आहे त बिल्कुलु घटि आहे। इहे सम्झो त प्री बेसिक जेको सीड हूंदो आहे उन में चांसिस हूंदा आहिनि त 100% प्योर हुजे, पर पाण इंसान आहियूं, पाण वटि मशीनरी आहे, पंहिंजा निज़ाम अहिड़ा आहिनि जो उन्हनि में ग़लती थी वेंदी आहे। पर जेकॾहिं 1% ग़लती थिए थी न, उन खे तव्हां वधणु न ॾियो। हिन पोज़ीशन में जेकॾहिं असांजी रोगिंग न कंदासीं त असांखे छा थींदो त नंबर ऑफ स्पाइक्स जेकॾहिं मिसाल हिकिड़े दाणे मां असांजा 5 निकिरनि, टिलर्स निकिरनि, ठीकु आहे, 5 टिलर निकिरनि या 4 टिलर निकिरनि या 2 टिलर निकिरनि, उहे 2 संग ठहनि। हिकिड़े संग में असांजा घटि में घटि जेकॾहिं 60 दाणा हुजनि, 50 दाणा हुजनि, 70 दाणा हुजनि, नेक्स्ट टाइम तव्हां ॿुधायो उनजी मल्टीप्लिकेशन केतिरी थींदी। इन्हनि शयुनि जो ख़्यालु करिणो आहे, इन जा फ़ाइदा आबादगारनि खे ॿुधाईंदा आहिनि। त हाणे असां हिनखे ॿुधाईंदासीं त जॾहिं बि पाण रोगिंग कंदासीं, ॿिज जी सफ़ाई कंदासीं, असां छा कंदासीं त ॾिसंदासीं त असांजा हीउ ॿूटो हिकु जहिड़ा आहिनि या हीअ असांजो मतिलबु ॿिज जेको संग आहे अलॻि आहे, त जिन्स ही अलॻि त कोन्हे। जेकॾहिं हिकु जहिड़ा हूंदा उन्हनि खे छॾींदा वेंदासीं, माना हिननि जी यूनिफॉर्मिटी हुजे, हिकु जहिड़ा हुजे। पर जेकॾहिं पाण हिते हलिया ईंदो त तव्हां थोरो ज़ूम कजो हाणे कैमरा ते, कणिक विञायूं कोन था। हाणे हीअ मिसाल ॾिसो, जेकॾहिं पाण खे लॻे थो मथे, त हिन जो पाण ॿूटो पटींदासीं, हेठि खां पाड़ खां ॿूटो कढंदासीं, कोशिशि ईअं कंदासीं, मथां खां सिर्फ़ु हिकिड़ो संग न कढंदासीं। या जेकॾहिं हीअ पंहिंजा मिसाल बीठा आहिनि त हिननि जा ही ॿई पाण हेठि खां ॾिसंदासीं त हिन में घणा संग आहिनि। इहे शयूं असां कंदासीं त हेठि खां ॿूटो पटींदासीं। जेकॾहिं हिन में हेठि टिलर हुजनि, हेठियों संग बि उहो असांजो पटिजी वञे, उहो मिक्स न थिए, ठीकु आहे। इन्हनि शयुनि जो ख़्यालु कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला आबादगार दोस्तों ॿिए कंहिं वीडियो टॉपिक ते तव्हां सां गॾु वीडियो ठाहींदासीं। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।